पाण चवंदो हूंदो जंहिं शइ सां हुनजी मुहबत हूंदी या ख़ौफ़ हूंदो उहा शइ हिनजे आॾो आणे पोइ उहो आवाज़ु कराइबुसि त जीअं आवाज़ु हुनजे ज़हन में वेहे ऐं अखर उन आवाज़ जी निशानी सम्झे हल थो। ॿार खे अंबु वणंदो आहे, अहिड़नि ॿारनि खे त तालीम ॾिबी आहे जंहिंखे अंबु खाधल बि हुजे, कुझु यादि बि हुजे, ॿ टे महीननि जो खाधल, उनखे जो तालीम ॾिबी त उहो अंब जे लफ़्ज़ खे यादि करे ज़हन में तस्वीर आणींदो उन जी, पर जे ज़हन में तस्वीर न अचे हेॾो वरी अंबड़ो लिखी छॾिबो, पोइ खणी लीको पाइबो। त इहो जेको पहिरियों आवाज़ु आहे सो इन सूरत जे अखर जो आवाज़ु, हिनखे प्राइमरी तालीम चइबो आहे। तंहिं करे प्राइमरी तालीम में इहा तस्वीर कशी थींदी आहे अहिड़ियुनि शयुनि जी ज़हन नशीन करण जे लाइ। आदम अलैहिस्सलाम खे जॾहिं अलाह ताला पैदा कयो त नओ इंसानी सिगर जे हालत में रहियो, शख़्स त भली कबीर हुजे, जवान थिया, नसल थियो, सभु कुझु, पर नओ इंसानी जूं सलाहियतूं ॼण सग़ीर हुयूं ऐं प्राइमरी तालीम जे लाइक़ु हुयूं। तंहिं करे आदम अलैहिस्सलाम नूह अलैहिस्सलाम खां इहा प्राइमरी तालीम हुई, सूरतूं ॾेखारिबियूं त वण ॾिसे थो ध्या इन खे अलाह ताला पैदा कयो आहे, असुल मालिक उहो आहे। तंहिं करे सजदो उन खे कबो, तूं वण में थो मुंहुं करे सजदो करे, पर ख़ुदा खे सजदो। माण्हू चवंदा ठीकु, पथर खे सजदो, सितारे जी तरफ़ मुंहुं करे अलाह खे सजदो कराइबो। उन वक़्त में प्राइमरी तालीम ख़ातिर हर हिकु सूरत ॾांहुं तवजो कराए आवाज़ तौहीद जो कराइबो हो। कमज़ोर ज़हनियत इंसान जे मुताबिक़ इहा तालीम हुई। पोइ जॾहिं इंसानियत वॾी थी, बालिग़ थी आई, इब्राहिम अलैहिस्सलाम जो दौरु आयो, हाणे आला तालीम शुरू थी वई, हाणे तस्वीर काटी वई, हाणे सिर्फ़ु हुरूफ़ जो थियो वञे सॼो। तंहिं करे आला तालीम में तस्वीर साम्हूं न हूंदी आहे मज़मून जी। इब्राहिम अलैहिस्सलाम खे जॾहिं हुननि तस्वीरूं ॾेखारियूं, सितारे जो सजदो, चंड जो सजदो, सिज जो सजदो, चई इन वजह त वजह लदी फतर समावात वल अर्द हानीफ़ वमा अना मिनल मुशरिकीन, मां अलाह जी तरफ़ हिकु तरफ़ आहियां ऐं मां मुशरिक न आहियां जो इन्हनि खे हाणे सजदो करियां, सजदो ख़ुदा खे कबो। अलाह ताला फरमाए थो कज़ालिक नूरी इब्राहिम मलकूत समावात वल अर्द लियकून मिनल मुक़िनीन। इब्राहिम अलैहिस्सलाम खे हुकूमत पंहिंजे आसमाननि बादशाह जी आसमाननि ज़मीननि जी ॾेखारीसीं त जीअं यकीन वारो थी पए, हुनखे यकीन अची वियो त बादशाही अलाह जी आहे, सजदो उन खे कबो, हिननि शयुनि जे आॾो आणण जी ज़रूरत कान्हे। तस्वीर कशी, तस्वीर परस्ती, वरी उतां फेराए हुननि बुत बणाया, बुत परस्ती जेका हुननि जी तालीमी अॻिते ग़लती ऐं ज़्यादती हुई, उहा सभु ख़तमु थी। तॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम खां बुत बि भञराया विया, इन शइ खे नए सर इफ़्तिताह करे दुनिया में आंदो वियो। इहा तालीम आला तालीम शुरू थी, जंहिं आला तालीम जो बानी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम। इहा आला तालीम ॿिनि घरनि में तक़सीम थी पई। मूसा अलैहिस्सलाम फिरौन सां टकर खाधो, इब्राहिम अलैहिस्सलाम पाण निमरूद सां टकर खाधो, उनजे आल में फिरौन सां टकर थियो। सैयदना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काबतुल्लाह शरीफ़ जे बुतनि खे भॻो। इन आला तालीम जा ॿ शख़्स हुया जिन इहो कमु कयो। फरमाइनि था फिरौन हाज़िल उम्मत अबू जहल, मूसा अलैहिस्सलाम फिरौन सां टकर खाधो, उहा उन उम्मत जो फिरौन हो। फरमाए मुंहिंजे उम्मत जो फिरौन अबू जहल आहे, मुंहिंजे वरी हिन सां टकर आहे, होॾे बि फिरौन हेॾे बि फिरौन, ऐं ॿई इन आला तालीम जा अलम बरदार। पर मूसा अलैहिस्सलाम जो जेको प्रोग्राम हुयो सो क़ौमी प्रोग्राम हो, बैन अल-अक़वामी न हो। जेके बि अॻे नबी ईंदा हुआ पंहिंजे क़ौम में अची हिदायत कंदा हुआ, पर हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बैन अल-अक़वामी नबी थिया। तंहिं करे उनजो दीन पखिड़िजी वसी थी वियो ऐं न हिकु क़ौम ते बल्कि सभिनी क़ौमुनि जे लाइ उहो हिकु जहिड़ो मुफ़ीद ऐं लाज़िम थियो। इहो फ़र्क़ु आहे। तॾहिं त पाण फरमाइनि था लौकान मूसा हाई अल्लामा वसे लतबाई, मूसा अलैहिस्सलाम जेकर जीअरो हुजे हा त मुंहिंजे ताबेदारी खां सवाइ ॿी हुनखे जो चारो कोन हो। छा लाइ त बैन अल-अक़वामी प्रोग्राम असांजो आहे, हुनजो क़ौमी प्रोग्राम हो। तंहिं करे नंढड़े प्रोग्राम वारो वॾे प्रोग्राम जे ताबे थींदो आहे। अक़वाम जी ज़िंदगी बैन अल-अक़वामी प्रोग्राम सां थींदी आहे, क़ौम जी ज़िंदगी पंहिंजे प्रोग्राम सां थींदी आहे। मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे ज़िंदा रखियो, पर हिकु क़ौम केसि ताईं ज़िंदा रहंदी, ॿी क़ौम ग़ालिब थींदी, इस्तिहसाल कंदी, उनखे दॿाए ख़तमु कंदी। बैन अल-अक़वामी प्रोग्राम हूंदो तॾहिं जान बचंदी। यहूदियुनि ते पुख़्त नसर बादशाह कई ज़ुल्म ढाए ॾिठी, ईअं तहस नहस करे हुनखे जॾहिं क़ौमी प्रोग्राम हो। तंहिं करे पर जे हीअं अहिड़ो प्रोग्राम बैन अल-अक़वामी हुजे हा
त का बि क़ौम हुन ते ग़लबो ऐं तसलुत न करे सघे हा। जेकॾहिं फ़र्ज़ु कयो कंहिं वक़्त में कंहिं टुकड़े ते नुक़सानु कई त वरी ॿी क़ौम उभिरी थी चवे त इहो असांजो कमु आहे, टी क़ौम उभिरी थी अचे चवे त इहो असांजो कमु आहे। पर यहूदियुनि खे जॾहिं मात खाराई वई त ॿी का बि क़ौम यहूदियुनि जे लाइ न थी सघंदो, क़ौमी प्रोग्राम न। तंहिं करे हाणे असांजे दोस्तनि जेका क़ौम करे खई आहे उनजी हैसियत एतिरी आहे जेका मां तव्हांखे ॿुधाई इस्लाम में। जेकॾहिं मात खाई वेंदा ऐं पंहिंजे इस्लाम खे क़ौमी प्रोग्राम चवंदा त ॿी क़ौम हुनजे लाइ पोइ कोन उथंदी। जीअं मूसा इस्लाम जे क़ौम खे मुख़्तलिफ़ सरबाद थिया मारे तिबाह कयो, मूंखे ॿी क़ौम हुनजे लाइ कोन उथी। ऐं इस्लाम बैन क़ौमी प्रोग्राम आहे। जेकॾहिं मुस्लमाननि जे कंहिं बि क़ौम ते हमिलो थींदो त मुस्लमाननि जी ॿी क़ौम जिते बि दुनिया में हूंदी उन ते जिहाद फर्ज़ु आहे ऐं उनजी मदद करणु लाज़िम आहे। मूसा यहूदी क़ौम में इहो कोन, हीउ ख़ासि राज़ आहे। तंहिं करे माण्हू पंहिंजे एॾे वॾे प्रोग्राम मां सिमेट जी हिकिड़े नंढड़े हिकिड़े नुक़्ते नज़र ते अची बीहे, इहो इंतिहाई को कान्यो चइबो। ख़ुदा थो ॼाणे त एतिरा कान्य छो थिया आहिनि इन इस्लामी प्रोग्राम में, एतिरा कान्यो दुनिया जे लिहाज़ खां एतिरा हरीस, इहो हिर्स ऐं किनात इहा सम्झ में नथी अचे। इहे छो अलाए मुतज़ाद नथा थियनि, इन्हनि जो पाण में अलाए सुलह छा थी करे। बहरहाल हे हिकिड़ियूं इब्तिदाई बुनियादी ॻाल्हियूं अलाह ताला खां दुआ घुरी वई त रब असांखे उहो रस्तो ॾे जेको सभिनी नबियनि खे ॾिनो थी बैन अल-अक़वामी प्रोग्राम हितां थो साबित थिए ऐं असांखे इन्हनि सभिनी जो ताबेदार कर। उहे ताबेदार जमातूं जिन जे लाइ असां ताबेदारी घुरूं था, नबी, सिद्दीक़, शहीद, सालिहनि जो ताबेदार कर, शहीदनि जो ताबेदार कर, सिद्दीक़नि जो ताबेदार कर, नबियनि जो ताबेदार कर। नबी सर चश्मो इल्म जो आहे, सिद्दीक़ उनजो आहे अक्स, ऐं सर चश्मो इल्म जो शहीद आहे जंहिं इहो वरितो फैज़ नबीअ खां, उनजो आहे अक्स, उनजो आहे सालिह। पर सालिहियत उहा कसबी आहे, जहिड़ी तरह सिद्दीक़ियत कसबी आहे, शहादत वहबी आहे, जीअं नुबूवत वहबी आहे। कसब सां माण्हू नबी न थी सघंदो, कसब सां माण्हू शहीद थी न सघंदो। पाण खे जेकॾहिं को शहीद करण जे लाइ मारींदो त हराम थी मरंदो, पाण खे जेकॾहिं नुबूवत जी दावा करे कंदो उहो बि ईअं हराम थी पवंदो। जहिड़ी तरह पाण खे मारण सां आपघात, अहिड़ी तरह जेकॾहिं को शख़्स पंहिंजे नुबूवत जी दावा करे त उनखे बि ॿियो क़तल करे ऐं मारे। इहे ॿई हिकु जहिड़ा आहिनि, छो त इहो उहिदो अलाह जी तरफ़ां ईंदो आहे। बाक़ी सिद्दीक़ हुजणु क़ल्ब जी सफ़ाई आहे, आईनेदार नुबूवत बणिजी पवे। ऐं सिद्दीक़ जे दर्जे ते जिन क़ौमुनि जो इल्मु आहे उहे कामयाबु आहिनि। सानवी इल्मु आहे, सानवी इल्मु। ऐं शहीद खां बाद सालिह जो इल्मु सानवी अमल आहे। सानवी अमल वारी क़ौम जेसिताईं मौजूदु हूंदी तेसिताईं कामयाबी आहे। ॿई सानवी अमल जेकॾहिं हलिया वेंदा त टियों दर्जो जेको अमल जो थींदो पोइ उहो नुक़सानकार आहे। उहो टियों दर्जो किरन आहे जंहिंमें सिद्दीक़ जो इल्मु कोन्हे ऐं शहीद जो किरदारु कोन्हे, त पोइ इहे मग़ज़ूब अलैहि में दाल क़ौमूं आहिनि ऐं इन्हनि जा मक़सद तमामु नंढड़ा आहिनि। ऐं हे बैन अल-अक़वामी प्रोग्राम आहे, उन्हनि जा पोइ क़ौमी प्रोग्राम थींदा, पोइ शख़्सी प्रोग्राम थींदा, पोइ शख़्सी मफ़ाद हूंदा, पोइ इहे माण्हू इस्तिहसाली हूंदा, उहे मग़ज़ूब अलैहि में ज़ालिन आहिनि। अलाह ताला त फरमाए मां दुआ घुरो त इहे न हुजो, ऐं अलाह ताला फरमाए थो त आमीन करियो। असां कई आमीन, रब चयो मां क़बूल कयो, ऐं असांखे ॾिनई प्रोग्राम अल्फ़ लाम मीम ज़ालिकल किताब व नास। इहो बैन अल-अक़वामी प्रोग्राम। हाणे मतिलबु वञी हीउ थियो त अलाह जी बादशाही क़ाइमु करणी आहे, ग़ैर जे इबादत खां माण्हुनि खे बचाइणो आहे। ऐं अहिड़ो इहो वॾो प्रोग्राम आहे जो चैलेंज आहे दुनिया खे करे को ॾेखारे। एॾो जामियो प्रोग्राम आहे। अलाह ताला थो फरमाए कुल इन इज्तमअतिल इंस वल जिन अला यातू बिमिस्ल हाज़िल क़ुरान ला यातून बिमिस्लिही वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा। चवेनि त गॾु थियनि जिन, गॾु थियनि इंसान, जिन इंसाननि जी मदद कनि, इंसान जिन्हनि जी मदद कनि। चारि थिया इहे फ़िरक़ा, ॿ ख़ालिस ॿ गॾियल। अहिड़ो मिसाल पेश कनि क़ुर जो, ला यातून बिमिस्लिही, अहिड़ो प्रोग्राम न आणींदा, वलौ कान बाज़ुहुम लिबाज़िन ज़हीरा, त उन हर हिकिड़े ॿिए जे लाइ मददगार बणिजी पवे त बि कमु न कंदा। अहिड़ी हिकिड़ी जमात जेका एॾी वॾी जमात आहे जेका मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाइमु कई, उहे वल्लज़ीन माहू अशिद्दा अलल कुफ़ार रुहमा बैनहुम तराहुम रुकन सुजदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। इहा हिकिड़ी वॾी जमात हुई जंहिं दुनिया जे अंदरि कमु कयो। इहो मक़सदु आहे, यानी वॾी हिकिड़ी हुकूमत क़ाइमु थिए जंहिंमें इंसान जो सिर बुलंद थिए, अलाह जो कानून जारी थिए, इंसानियत हमेशह ज़ुल्म खां बचे।
इंसानी ज़ुल्म खां बचे, इस्लामी प्रोग्राम खे मञे या न मञे। ज़ुल्म इंसान ज़ात ते नथी मतिलबु थी वियो क़यामत दिन कई अंधेर हूंदा ज़ुल्म, इहे अलाह ताला इस्लाम सां ख़तमु थो करे। दुनिया में को बि अहिड़ो मज़हब कोन्हे, हिन वक़्त में को बि अहिड़ो प्रोग्राम कोन्हे जंहिंमें इहा शइ हुजे ऐं एॾो वॾो मक़ाम ऐं वॾो मर्तबो इंसानियत खे मिलियल हुजे, इहो कोन्हे। इन कम जे लाइ माण्हू खपनि जेके हिननि वसफ़नि सां मौसूफ़ हुजनि। रब ताला क़ुर पाक में फरमायो, अंज़लना मिन समाए माअन तहूरा, असां आसमान मज़ो पाणीअ खे लाथो आहे पाक करे, जंहिंसां माण्हू जो बदन पाक थींदो, कपिड़ा पाक थींदा, जाइ ख़राबु हूंदी हुनखे धोई पाक कयो। तहार